अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त माण्हुनि खे शैतानगिरीअ में ऐं शरारत में फितने फ़साद में अलाए मज़ो कहिड़ो थो अचे। सुकून सां वेही पंहिंजो कमु करणु ऐं पंहिंजे कम में मसरूफ़ रहण में त माण्हुनि खे मज़ो ई नथो अचे। अलाए छा थी वियो आहे माण्हुनि खे, अलाए हराम जेको पेट में खाइनि था पिया त उहो हराम जेको आहे अंदरि जेको पियल आहे पेट में ऐं जिस्म में उहो उन्हनि खे माना जेको आहे तो हलचल थो मचाए उन्हनि जे जिस्म में। उन्हनि खे को सुठो कमु ऐं तामीरी कमु करण जी को तौफ़ीक़ ई नथी मिले। मां तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त हीउ नवीद मेमण जेको हिन वक़्तु जेको अमीर ख़ान कमारे जो मुंशी आहे मदीजी में, जंहिं ताज़ो माना मुंहिंजे हवाले सां इंतिहाई किरियल ॿोली इस्तेमालु कई आहे, इंतिहाई बद अख़लाक़ी जो मुज़ाहिरो कयो आहे जंहिंजो को जवाज़ ई न ऐं हरू भरू। मां चवां त का ॻाल्हि हुजे या का मां उनजे मुतलिक़ या उनजे कंहिं बि हवाले सां को डायरेक्ट या इनडायरेक्ट का ॻाल्हि कई हुजे त पोइ त का बद अख़लाक़ी करे त का ॻाल्हि सम्झ में अचे थी। ऐं हरू भरू बेमक़सद माना जेको आहे त मूंखे त इंतिहाई अफ़सोस थो लॻे हिन माण्हूअ ते। मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाई न, जे शरपसंदीअ जी ऐं शैतानगिरी जी तव्हांखे मां ॻाल्हि थो ॿुधायां। हूअं त मां कुझु भरम रखां पियो, पर हाणे हू जेको आहे इंतिहाई बद अख़लाक़ी जे तो लही आयो आहे त हाणे कहिड़ो हुनजो असां भरम रखूं। त 2-3 ॾींहं अॻु में मूंखे माना हिन कॉल कई त भाऊ तव्हां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो भाऊ, अचो त असांजी चांहि पियानि भला नथा पियो, अचो त चांहि बि पियूं कचहरी बि कयूं। हीअ जेको आहे त हिते जेका अकबर सांगरू साहिब जेका प्लाटिंग कई आहे साईं दुर्ममन शाह वारनि जे बंगले जे साम्हूं हिनजो जेको आहे हिते बैठक बि ठाही अथई हिते वरी माना त हे हिते माना वेठो हुयो। चंद ॾींहंनि जी ॻाल्हि थो ॿुधायां मां, हाणे माना हफ़्ते 10-15 ॾींहंनि जी अॻु ॻाल्हि। त चई त भाऊ तव्हां हिते मां वेठो आहियां, तव्हां अचो जेको आहे त हिते चांहि बि पीऊं ऐं कचहरी बि कयूं। मां चयो ठीकु आहे। मां उहो इलाही बख़्श माना असां गॾु वियासीं। मूंखे त चयो भाऊ त तव्हां माना अॻे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जे हवाले सां ख़बर हलाई हुई जंहिंमें उहो पेनाफ्लेक्स किरी पिया हुया ऐं तव्हां माना उहा ख़बर हलाई त उहे रोअनि पिया माना जेको आहे त तव्हां अॼु माना जेको आहे न हे बि जेको आहे त इहो दुर्ममन शाह जो साम्हूं पेनाफ्लेक्स जेको किरियो पियो आहे तव्हां इहो बि माना ख़बर हलायो। त मां उनखे चयो त यार ॻाल्हि ॿुधो, हाणे हीअ का ख़बर आहे। मां चयो उन वक़्तु ज़ुल्फ़कार खां इंसिडेंट थियो, सिर्फ़ु पेनाफ्लेक्स थोरा ई किरिया जेके रोअनि पिया। उन वक़्तु हिकिड़ो इंसिडेंट थियो हुयो त ज़ुल्फ़कार ख़ान कमारे खे पार्लियामानी सिस्टम मां साइड करे उनखे माना असांजे डिस्ट्रिक्ट माना बलदियाती सिस्टम में इन कयो वियो हुयो। त उन वक़्तु माना हिकिड़ो ॼण माना हितां जे माण्हुनि जे हवाले सां हिकिड़ो इंसिडेंट हुयो। हे कहिड़ो इंसिडेंट थियो आहे यार, दुर्ममन शाह साहिबु माना जेको आहे तो पंहिंजे कम में लॻो पियो आहे जेको आहे तो कराची में, ऐं इन सां को अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो बि कोन थियो आहे। अगरि थियल हुजे हा को वाक़ियो त पोइ खणी पेनाफ्लेक्स बि भरियूं आहे। त चए थो न न इहा त माना धुरभरा फलाणा टीरा मटीरा जेको आहे त बहरहाल हू माना वधि में वधि मूंखे बूस्ट करणु लॻो त न इहा तूं माना भर रिकॉर्ड कर ऐं हला, माना न आहे त तूं माना जेको आहे न्यूट्रल साफ़ ई कीअं ऐं जेको आहे तूं धुरभर वारो आहे, तूं फलाणा टीरा। मां उनखे चयो हाणे शैतानगिरी ॾिसजांइ। त मां उनखे थो चवां त बाबा तूं बि पंहिंजो चैनल थी जुस्तजू न्यूज़ या तूं पंहिंजे आईडी ते रोज़ु माना को न को फटाको छॾींदो आहे त तूं वेठो बि अॻियां 24 कलाक हिते वेठो आहे माना जेको आहे त तूं छो नथो भरे ऐं हलाए। त मूंखे माना होॾो तूं घुराए करे ऐं चए थो त माना तूं रिकॉर्ड करे ऐं हला। बहरहाल माना जेको आहे त मां चयुमि त भाऊ ईअं न थींदो आहे जीअं तव्हां था चओ, ख़बर जेका असांखे पाण खे जेका सूट कंदी असां उहा हलाईंदासीं, असांखे इहा सूट नथी करे। त ॿिए ॾींहं ते हिनखे पोइ बि माना शैतानगिरीअ खां माना हिनखे माना मां ॿुधायांव थो त माना हिनखे मज़ो न पियो अचे, पोइ बि हिन करार न पियो अचे। वरी ॿिए ॾींहं ते हिन असांजे दोस्त इलाही बख़्श खे माना घुराए करे वरी उनखे मुख़्तलिफ़ पटियूं पढ़ाए ऐं उनखे जेको आहे त इहो उहा ई ख़बर माना जेको आहे उन खां हलराए ऐं कैप्शन बि माना बद अख़लाक़ी वारो हिन खां ज़ोर सां माना उहो हणाए। त उहो मूंखे मां इलाही बख़्श खां पुछां पियो त इलाही बख़्श हे माना तव्हां यार इहा गैर पार्लियामानी गैर शाइस्ता माना जेको आहे त ॿोली छो माना लिखी आहे। त हू चए पियो त भाऊ मां जेको आहे त उनखे मना पियो कयां ऐं मां चवां पियो भाऊ इहो कैप्शन माना मां न हणंदुसि, पर मूंखे बूस्ट करे ज़बरदस्ती मूंखां इहो कैप्शन माना इहो हिन जेको आहे त हणायो आहे। जेको आहे त मां जीअं मां जेतोणीकि न हुयुमि
मां हिते ऑफिस में वेठो हुयुमि या ॿिए कम सां, उन खां पोइ जॾहिं उहो इलाही बख़्श उतां थी हिते जॾहिं मुंहिंजे प्रेस में आयो, हिते मूं वटि आयो, ऐं मां जॾहिं मोबाइल खोली त ॾिठमि त बिहां जा बजाए त माना जेको आहे तो वॾो जेको आहे तो हिकिड़ो वाक़ियो लॻो पियो आहे, वॾी ॻाल्हि आहे इहा। इलाही बख़्श खे चयुमि यार हे कहिड़ी शरारत आहे तव्हांजी? चई भाऊ हे ईअं ईअं ॻाल्हि आहे। मूंखे उहो ई माना धकु लॻो। मां चयो हिकिड़े शैतान माण्हू आहे, माना कल्ह मूंखे घुराए ऐं शैतानगिरीअ लाइ वस कयईं, ऐं उनजो वस न हलियो मूं मों जॾहिं, त वरी हुन माना हिन खे मुंहिंजे दोस्त खे ऐं भाउ खे माना मुंहिंजे खे इस्तेमालु कयो। मां उन वक़्तु ई उन खां पोस्ट उहा डिलीट कराई। त मां तव्हांखे ॿुधायां त हीउ दोस्त जेको आहे तो हिनखे अलाए छा आहे माना जेको आहे तो हिनजे सोच में ऐं हिनजे माना फ़िक्र में, ऐं हिनखे कॾहिं बि दलील वारी ॿोली माना ॻाल्हाइण में हिनखे मज़ो ई न ईंदो। हाणे बि ताज़ो जेको हिते थियो एहतजाज जेको बिजली जे हवाले सां, त हे इतफ़ाक़नि मूंखे माना गॾिजी वियो जॾहिं असांजो जेको हेॾे हिनजे गेड स्टेशन जे साम्हूं एहतजाज थी वियो। मां उतां जी पंहिंजे हिसाब सां असांजो हिकिड़ो जेको रिपोर्टिंग जो अंदाज़ हूंदो आहे, तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे। पंहिंजे तरीक़े सां रिकॉर्डिंग कंदा आहियूं, कंहिंजे चवण ते न कंदा आहियूं, जेका पाण खे सम्झ में ईंदी आहे कंदा आहियूं। असां वियासीं उते रिकॉर्डिंग करे वरी मोटी हलियासीं, वरी पंहिंजे कमकार सां लॻासीं। त इतफ़ाक़नि मां स्टान ते वञा पियो त स्टान ते वरी साॻियो ई नवीद मेमण मिलियो। असां जेको आहे तो मिलियासीं, दुआ सलाम कई ते भाकुर पाए मिलियासीं। मूंखे त चए त भाऊ हलो त जेको आहे हुते पुल ते माना असां एहतजाज कयो आहे, असांजे साथियुनि उहो रिकॉर्ड कयो। मां चयुमि भाऊ बसि रिकॉर्ड थी वियो आहे हिकिड़ो, ऐं मां जेको आहे तो हिन वक़्तु पंहिंजे कम सां बि आहियां। वरी मूंखे थो चए त भाऊ हेॾे हलो जेको आहे तो अचे थो SDO फलाणा टीरा आहे, ॿ साथी आहिनि असां सां, तव्हां बि असां सां मोटर साइकिल ते हलो त इहो रिकॉर्डिंग कयूं। माना मां चयुमि भाऊ जेको आहे तो मूंखे पंहिंजो कमु आहे, मां नथो हली सघां। वरी उन खां पोइ हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त यार माना जेको हिकिड़ो दोस्त आहे असांजो राबेल अब्बासी, टाइम टू टाइम जेतोणीकि हुन सां मुंहिंजा कई सियासी नज़रियाती ऐं फ़िक्री इख़्तिलाफ़ आहिनि, पर तंहिंजे बावजूदि बि मां जेको आहे तो उनजे इन मक़ामी ऐं शहरी मसइलनि ते थियल स्ट्रगल ते खे उनखे मां जेको आहे तो सलाम पेश कंदो आहियां। ऐं हिन वक़्तु बि मां सोचियो त यार हिनखे माना जेको आहे तो बजाए हिनजे जो ॿिया माण्हू माना अहिड़ो कहिड़ो नथो कहिड़ो क्रेडिट खणे, छो खणे यार, जंहिंजी महिनत आहे उनखे क्रेडिट मिलणु घुरिजे। त मां हिकिड़ो जनरली तजियो हलायो। जनरली जॾहिं तजियो मां हलायमि त मां तजियो आम कंदो बि आहियां, कॾहिं कंहिं ते कंदा आहियूं, कॾहिं कंहिंजे हवाले ते कंदा आहियूं। को मां मख़सूस जेको आहे तो को कंहिंखे टारगेट करे त कोन जेको आहे तजियो कयो। मां एनालिसिस बसि हुनजे मुख़्तलिफ़ स्ट्रगल्स ऐं हुनजे माना जदोजहद ऐं कावशुनि ते माना मबनी, सिर्फ़ु इहो माना हिन बिजलीअ जे मसइले खे त मां फोकस ई न कयो। मां हुन जनरली माना जेको आहे तो हुनजो तजियो एनालिसिस कयुमि त हिन खे माना जेको आहे तो बाहि वठी वई, ऐं बाहि वठी वई त बाबा ठीकु आहे, तुंहिंजो पंहिंजो पेज आहे, पंहिंजो फेसबुक आहे, पंहिंजो चैनल थी, ऐं जेको आहे तो कमारिया साहिबनि जा जेका हज़ारे लखे प्रस्तार आहिनि, मां अकेलो मौलाई फ़क़ीराणी लॾे जो माण्हू जेको आहे तो मूंखे न का अॻु न पुठि न को साथी न दोस्त, मां मिड़ई हलूं था पिया। त तूं मूंखे माना जेको आहे तो जे ख़िलाफ़ु माना बक करण जे बजाए तूं माना पंहिंजो क्रेडिट पाण ॾे खण, रिख तूं पाण पंहिंजा पेज थी, पंहिंजा प्रस्तार आहिनि, दोस्त थी, सभु कुझु थी, तो वटि हर क़िस्म जा वसीला आहिनि, त तूं उन्हनि खे इस्तेमालु कर पंहिंजे हक़ में। तूं असांखे छो थो माना जेको आहे तो छेड़ा छाड़ी करे, ऐं असांखे माना हरू भरू बद अख़लाक़ी करे असांजे ख़िलाफ़ु बिला जवाज़, बिना कंहिं वजह जे, को वजह थींदो आहे त इहा ॻाल्हि को छॾे करे बि माना ख़ामखा फज़ूल माना बकवास करणु, बद अख़लाक़ी करण जो को जवाज़ आहे दोस्तो? माना का सम्झ में अचे थी, का लॉजिक त हुजे कंहिं शइ जी। सो मूंखे माना इंतिहाई अफ़सोस थियो। मां चयो त हाणे हीउ माण्हू जेको आहे तो ॾिसो त माना केतिरो असांखे टारगेटेड माना जेको आहे तो हे जेको आहे तो कंदो थो अचे, माना ईअं जीअं त माना असांजा तालुकात जेके आहिनि उहे ख़राबु थियनि। दुर्ममन शाह जे पासे ॾांहुं, उन्हनि जे दोस्तनि साथियुनि जे पासे ॾांहुं, ऐं जीअं माना जेको आहे तो हीअ त माना असांजो सिंधीअ में जीअं चऊं त सॼण त न थियो न, सॼण त जेको हूंदो आहे त उहो त माना दोस्तनि खे वधंदे ख़ुशि थींदो आहे, दोस्तनि खे माना जेको आहे तो सुठो मशवरो ॾींदो आहे, सुठे दग लाहींदो आहे।
हिकिड़ा दोस्त आहिनि असां सां सुठा हलनि था, असां बि उन्हनि सां सुठो माना व्यवहार कयूं था, हू बि असां सां माना सुठे नमूने सां पेश अचूं था, असां हिक ॿिए सां प्यार मोहबत में हलूं था। ऐं हीअ माण्हू माना असांजे उन माना प्यार मोहबत वारे उन रस्ते ते कंडा विछाइण जी कोशिशि करे ऐं माना उते जेको आहे रुकावटूं पैदा करण जी, शरारत ऐं शैतानगिरी जे ज़रिए उते फितनूं फसाद ऐं दूरियूं पैदा करण जी कोशिशि करे, त हीअ माण्हू जेको आहे कीअं सुठो चइबो। ऐं मां जेको आहे बोतारनि ऐं कमारिया साहिबनि खे बि माना अपील कंदुमि, रिक्वेस्ट कंदुमि त हिन माण्हूअ खे जेको आहे सम्झायो। हीउ माण्हू जेको आहे सिर्फ़ु मूंसां न पर कई माना माण्हुनि सां थोरी थोरी ॻाल्हि ते उलझी थो पए ऐं उन्हनि खे घटि वधि थो ॻाल्हाए। ऐं इन जी लैंग्वेज तव्हां ॾिसो पुठे माना जेको आहे कई माण्हुनि सां जेको माना बिहेवियर ऐं लैंग्वेज आहे हिन जी, उहा इंतिहाई जारियाना ऐं फ़साद कंदड़ माना लैंग्वेज आहे। हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू आहे, शाइस्ता माण्हू जेको उहो हूंदो न जेको माना दलील सां ॻाल्हाए, दलील सां तनक़ीद करे ऐं सुठे नमूने सां माना जेको आहे ॻाल्हाए ऐं सुठे नमूने सां तनक़ीद करे। अगरि तनक़ीद करे बि त नाहे त माना तव्हां पंहिंजो कमु कयो।